दोस्तों अॼु असां शिकारपुर में असांखे सतार लाड मजू साहब मिली वियो आहे। सतार साहब तव्हांखे शिकारपुर जूं ही रौलाकियूं ही शहर शिकारपुर जो कीअं लॻे थो। हींअर तव्हां शिकारपुर जे खोसा होटल जे साम्हूं बीठा आहियो। साम्हूं उर्दूदास अस्पताल सरकारी अस्पताल आहे। ॿियो हाल हाल सर तव्हां कीअं महसूसु थिए? तव्हांजो दोस्त बहितरीन असांजे कैमरामैन डायरेक्टर मोहतरम मज़हर शेख साहब जन बि असां गॾु आहिनि। मज़हर फयाज़ लाशाई साहब जन असां गॾु आहिनि। राति जे हिन पोइ पहर में राति जा हिकु थिए थो सर, हिकु थींदो हूंदो। हीअ असांजा दोस्त शिकारपुरी चार्ली अदा गुलज़ार हकड़ो साहब बि असां गॾु आहे शिकारपुर चार्ली। पर हींअर जिना साहब जो ॾेख ॾेई रहियो आहे ऐं असां ड्रामो ठाहींदासीं। जिना साहब जो किरदारु कराईंदासीं देखो इंशाअल्लाह। गुलज़ार पंहिंजो अदा कुर्बान नबरो साहब, असांजो दोस्त भाउ अब्दुल गफूर खान साहब सलाम करे रहियो आहे। असांजो सिंध टीवी जो मीरास ड्रामे जो डायरेक्टर सैयद ख़ालिद शाह साहब, मोहतरम मौला मौला सलामत रखंदो आहे। मोहतरम हाकिम खन साहब माशाल्लाह हीरो थी वियो आहे, पर असांखे कोन थो कराए। हाणे गेट वेट चेंज थी विया आहिनि। दोस्तनि जो असरु हूंदो आहे सर, इहो माहौल जो असरु हूंदो आहे जंहिंमें इंसान में निखार अची वेंदो आहे। ये दोस्त सतार साहब फ्री आया से तव्हां सही संगत सां कचहरी करे। सब खां पहिरियां अस्सलाम वालेकुम या अली मदद मौला अली मदद। ख़ासि करे साहब ही अज़ीम सिंध जो अज़ीम शहर आहे शिकारपुर ऐं अज़ीम सिंध अज़ीम शाइर सैयद कासिर नवाज़ शाह जो ही शहर आहे, जिनजो कासिर नवाज़ शाह छा करे सघंदो वध में वध वेही चिप खणी पियो। ही तारीख़ी शहर आहे। ही शहीद कयूं मंगीअ जो शहर आहे, शेख ख़याल जो शहर आहे। असांजे सिंध जो असांजी महान वॾियूं वॾियूं शख़्सियतूं जेके आहिनि शिकारपुर में जनम वरितो आहे। ज़ुल्फ़कार मंगी साहब आहे, चमन मीर अली, हिम्मत मीर अली, रहमत मीर अली, टई भाइर ऐं उन खां अलावा तमामु वॾी दरगाह आहे साईं हाजिन शाह माड़ी। ऐं वॾी ॻाल्हि त साईं हाजिन शाह माड़ी मस्जिद जेको आहे उहो त हाणे पंहिंजो मट पाड़े साईं हाजिन शाह जिते बि नालो हूंदो आहे त ख़बर त सुकून ई सुकून हूंदो आहे। माशाल्लाह हिकु तारीख़ी शहर आहे। ऐं शिकारपुर जो मौसम तव्हांखे सदा साहब कीअं थो लॻे हींअर? मौसम असां लारकाणी शिकारपुर जा आहियूं। गर्मी हुजे सर्दी हुजे, असांखे गर्मी हूंदी आहे त बि को फ़र्क़ु नथो पवे। बिल्कुलु बहरहाल हिन मिटी जा पैदावार आहिनि ऐं बहरहाल शिकारपुर तमामु बहितरीनु शहर आहे। असां प्यास भाउ ॾे आया आहियूं ऐं हिते हमेशह असांखे मोहबतूं मिलंदियूं आहिनि। लारकाणो शिकारपुर को परे न आहे। वॾी महिरबानी करे साहब गॾु ई आहियूं। वॾी महिरबानी सर, वॾी महिरबानी, लख लाइक़ महिरबानी। दोस्तों ही अदा सतार लाड साहब, फयाज़ शरीफ साहब, हिंदी जेका बि संगत हुई संगत जा ख़्याल तव्हां ॿुधा शिकारपुर जे बारे में। त शिकारपुर माशाल्लाह कहिड़ी तारीख़ी हैसियत रखे थो। त शिकारपुर त क़दीम सिंध में जॾहिं असां पार्टीशन खां पहिरियां वञूं त शिकारपुर सिंध जो पेरिस सॾिबो हुयो ऐं हींअर बि जॾहिं असां शिकारपुर जी ख़ूबसूरती ॾिसंदा आहियूं त माशाल्लाह बिल्कुलु उहो ई दौरु यादि ईंदो आहे। ऐं हींअर बि शिकारपुर ख़ूबसूरत आहे। शिकारपुर जूं पुराणियूं इमारतूं ऐं पुराणा तारीख़ी बाग़। सो दोस्तों तव्हां अदा सतार कचहरी कराईसीं। मुमताज़ ख़ासकिन सां इजाज़त। अला भाई साथ सलामत, सिंध सलामत, पाकिस्तान ज़िंदाबाद।